नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर मां रिपोर्ट टीकमदास। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी ऐं जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सिंध सहाफ़ी इताद जे सॾ ते रैली कढी धरणो लॻायो वियो। सहाफ़ियुनि, शहरियुनि, सिविल सोसाइटी, सियासी समाजी अॻवाननि पारां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी पंज गली चौक खां प्रेस क्लब ताईं वॾी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। एहतिजाज जी अॻवाणी अज़ीम सियाल, साहिल काज़ी, मेहर महर, मीर मंठार चन्ना, दोदो महर, सुदाम चंद, सूरज कुमार, हरेश कानिया, अब्दुल कयूम महर, तालिब गडाणी, अमीन गडाणी, सदरदीन महर ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाणनि जो चवणु हो त हक़ सच लिखण ते हर रोज़ सहाफ़ियुनि खे गोलियुनि जो खाज बणाए खेनि शहीद कयो पियो वञे। हिन वक़्तु सिंध जा सहाफ़ी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। अफ़सोस जो हिन वक़्त ताईं पुलिस शहीद जान मोहम्मद महर ऐं शहीद नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी ऐं न ई वरी कातिलनि खे ज़ाहिर करे सघी आहे। नसरुल्लाह गडाणी ऐं शहीद जान मोहम्मद महर ग़रीबनि ऐं बेपहुच माण्हुनि जो आवाज़ हुआ, जंहिंखे हक़ सच लिखण ते शहीद कयो वियो आहे। मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ GITs जोड़ियूं वयूं, पर हिन महिल ताईं मासूम नींगरी बाज़ियाब न थी सघी। सिंध हुकूमत आख़िर छा पई करे? शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी ऐं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करे बेचैनी ख़तमु कई वञे ऐं मासूम नींगरी प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब करायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसीह कयो वेंदो।